सिम्स शहदादपुर में पैरामेडिकल इतिहाद ज्वाइंट एक्शन कमेटी पारां 3 ॾींहं कार्य पटू वधण खां पोइ 2 कलाकनि जी ओपीडी जी टोकन हड़ताल कई वई, जेका 3 ॾींहं जारी रहंदी। जायज़ मुतालबनि जी मञता लाइ सख़्त एहतजाज ऐं नारेबाज़ी कई वई। मुतालबनि में सिम्स मुलाज़मनि जूं ट्रेज़री आईडी, सर्विस बुक, 4 सालनि जो बकाया हेल्थ प्रोफेशनल अलाउंस, मुलाज़मनि जी अपग्रेडेशन, इस्पताल में मौजूद ख़राब मशीनूं, एक्सरे, सिटी स्कैन, इको मशीन, एटीटी मशीन ठहिरायूं वञनि ऐं अस्पताल में दवाऊं मुहैया कयूं वञनि। जंहिंमें पिणु शिरकत कई ऐं सांगड़ मां पैरामेडिकल अमले जे साथियुनि पिणु शिरकत कई ऐं वाज़े कयो वियो त जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मञिया वञनि तेसीं ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। 3 ॾींहनि ताईं टोकन हड़ताल खां पोइ ज्वाइंट एक्शन कमेटी तरफ़ां अॻिते जो लाहे अमल जोड़ियो वेंदो।